बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा वारो अॼु असां ग्रामर सिखंदासीं। ग्रामर जी शुरूआत अखर खां थींदी आहे। अखर छाखे चइबो आहे? अखर अलफ़ बे जे 52 निशाननि खे अखर चइबो आहे। अलफ़ खां ये ताईं अखरनि खे पटी चइबो आहे। आवाज़ अलफ़ बे जे 52 अखरनि जे हर हिकु अखर खे एराब याने ज़बर अखर जे मथां सनी लीक, ज़ेर याने अखर जे हेठां सनी लीक, पेश यानी अखर जे मथां सनड़ो गोलड़े सां लीक, मंद ही मंद जी निशानी सिर्फ़ु अलफ़ खे हूंदी आहे। बाक़ी जेके अखर हूंदा आहिनि उन्हनि खे पोयों अलफ़ मिलियलु हूंदो आहे। उन खे या वरी वाव सां पोयों अखर जे पोयों वाव मिलियलु हूंदो आहे। वाव खां पोइ वरी वाव ज़ेर वारो हूंदो आहे। अखर सां मिलियलु वाव हुजे, मथां ज़बर बि हुजे, वरी उन खां पोइ वरी अखर खे वाव हुजे, वरी उनखे पेश बि हुजे, त वरी उन खां पोइ वरी हूंदा आहिनि ये वारा आवाज़। ये वारा ख़ाली ये सां हूंदो आहे। ज़बर वारो हूंदो आहे। ज़बर खां पोइ वरी ज़ेर सां हुजे त उनखे आवाज़ चइबो आहे। जीअं हीअ हिनखे ज़बर जे मथां सनी लीक अथसि, ज़बर अथसि हिनखे हेठों लीक आहे ए, हिनखे पेश आहे मथां अलफ़ खे हिनखे मंद आहे ऊ, हिनखे वाव आहे ख़ाली ओ, हिनखे ख़ाली वाव न आहे, हिनखे ज़बर बि आहे अलफ़ वाव ज़बर औ, वरी हिनखे अलफ़ खे वाव आहे पेश बि आहे आवाज़ निकिरंदो ऊ, हिनखे अलफ़ खे ये आहे ख़ाली ए आवाज़ निकिरंदो ए, ही आहे ये ज़बर सां आहे, ही आहे अलफ़ ये ज़ेर ई। अखर छाखे चइबो आहे? अलफ़ बे जे 52 निशाननि मां हर हिकु निशानीअ खे अखर चइबो आहे। अलफ़ बे 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 वेंदे ये ताईं, वरी उन खां पोइ जेका अलफ़ बे ये बे इहा इनखे पटी चइबो आहे। वरी उन खां पोइ अखरनि खां पोइ वरी आवाज़ ईंदा आहिनि। आवाज़ छाखे चइबो आहे? आवाज़ उनखे चइबो आहे जंहिं अखर जे मथां ज़बर हुजे, जंहिं अखर जे हेठां ज़ेर हुजे, जंहिं अखर जे मथां पेश हुजे, जंहिं अखर जे मथां मंत हुजे या पोयों अलफ़ हुजे, या वरी अखर सां गॾु वाव हुजे, वाव सां गॾु ज़बर हुजे, वरी उन खां पोइ ये वारा आवाज़ आहिनि। अलफ़ खे ये हुजे, अलफ़ खे ये सां ज़बर हुजे, अलफ़ खे ये सां ज़ेर हुजे, इहे आवाज़ आहिनि। इन्हनि खे आवाज़ चइबो आहे। जीअं ब, बे, ब, बा, बो, भओ, बू, बे, भए, बी, इहे आवाज़ आहिनि। उन खां पोइ वरी आहे आवाज़नि मां लफ़्ज़ ठहंदा आहिनि। लफ़्ज़ कीअं ठहंदा आहिनि? 2 4 आवाज़ मिली लफ़्ज़ तयारु थींदो आहे, लफ़्ज़ ठहंदो आहे। लफ़्ज़ जीअं अखि, बदक, बाल, खट, इहे लफ़्ज़ आहिनि। लफ़्ज़नि मां वरी जुमिला ठहंदा आहिनि। जुमिला कीअं ठहंदा आहिनि? अॼु ईद जो ॾींहुं आहे, इहो जुमिलो आहे। बसर काह, इहो जुमिलो आहे। ॿिनि लफ़्ज़नि जो बि जुमिलो थींदो आहे। हिकु लफ़्ज़ खां ॿिनि लफ़्ज़नि ताईं जुमिला थींदा आहिनि। इहे जुमिला आहिनि, कहाणी ठाहींदा आहिनि। उहो वधीक तव्हांखे बाद में ॿुधाईंदासीं। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा, यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।